नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु सिंध लिटरेचर फेस्टिवल जो रूह रवां ऐं ऑर्गेनाइज़र नसीर गोपांग साहब मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। नसीर साहब, सिंध लिटरेचर फेस्टिवल जंहिंजो तव्हां ऐलान बि कयो आहे, ताज़ो थियणु वञे पियो, पर तव्हांजे सोशल मीडिया अकाउंट्स ते असां ॾिसूं पिया त तव्हांखे शिकायतूं आहिनि त जेको आहे उहा सपोर्ट न पई थिए जेका थियणु घुरिजे। सिंध लिटरेचर फेस्टिवल खे कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि ऐं कहिड़ा सरकारी ऐं ख़ानगी इदारा जेके आहिनि उहे सपोर्ट कंदा हुआ जेके शायदि न पिया कनि, हाणे छा इशू छा आहे? वही मेहरबानी अवां जी। बिल्कुल अठों जो सिंध लिटरेचर फेस्टिवल है वो 15 ऐं 16 नवंबर ते बीच लग्जरी होटल में थे पियो। इंशाल्लाह पाण में गॾु हूंदासीं। अच्छा, ही जेकी ॾिठो वञे असूलन त असांखे 10हों फेस्टिवल हुजणु खपे, 2 न थिया आहिनि। त 2 साल असांखे थी विया आहिनि, 2016 खां वठी कयूं पिया। शिकायतूं उन जे करे बि आहिनि जो हिकिड़ो इदारो आहे जंहिंखे 10 साल थिया आहिनि, जंहिंमें न रुगो चइनी सूबनि जा माण्हू अचनि था स्पीकर, गिलगित बिल्तिस्तान जा माण्हू उन में अचनि था, उनखां सवाइ जर्मनी जा, अमेरिका जा, कैनेडा जा स्पीकर में शरीक थी चुका आहिनि। मां दावा कोन थो चवां, असांजी वेबसाइट मौजूदु आहे, उन ते उहे स्पीकर उन जा प्रोफाइल पिया आहिनि था। हर साल असां बुकलेट शाया कंदा आहियूं, उन में डिटेल मां वञी ॾिसी सघो था। जेको हिकिड़ो मां जीअं दावा कंदो आहियां त हीउ सिंध जो सभ खां वॾो लिटरेचर जे हवाले सां इवेंट आहे ऐं उहे माण्हू बि बणींदा। हाणे उनखे जेकॾहिं लाॻापियल इदारा सपोर्ट न कंदा त पोइ ज़ाहिर आहे दांह त थींदी, ऐं दांह इन करे बि थिए थी जो मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जिन खे कंहिंखे 60 करोड़ मिलनि था, कंहिंखे जेकॾहिं कोई कार्टून ठाहे थो छॾे त उनखे 5-5 करोड़ रुपया ईयरली ग्रांट मिले थी, उहा बजट बुक में अची थी वञे, त पोइ SLF कहिड़ो ॾोह कयो आहे। पोइ ज़ाहिर आहे इहा असांजी शिकायत उन्हनि इदारनि खां ऐं इहा उन्हनि इदारनि वटि इन्हनि इवेंट जे हवाले सां बजट रखियल आहे। को बि असां ते एहसान कोन कंदो आहे न, को बि ब्यूरोक्रेट हुजे, को बि सरकारी वज़ीर हुजे, उहो को एहसान त कंहिंखे कोन थो करे न। मिसाल जेकॾहिं उहा अयाज़ मिले जी सपोर्ट कंदा, HLF जी सपोर्ट कंदा, SLF जी सपोर्ट कंदा, त उहो को एहसान कोन था कनि। इहे उन बजट जे मद में पैसा रखियल आहिनि, उन्हनि खे उहे उते यूटिलाइज़ करणु खपनि। सिंध में जेके मेला थियनि था, हिकिड़ो तासुर माण्हुनि वटि इहो बि आहे असांजी मेलनि में कमायो वञे थो, पोइ माण्हू कमाइनि था। सिंध लिटरेचर फेस्टिवल जे हिकिड़े इन इवेंट ते तव्हां छा था सम्झो, केतिरो ख़र्च आहे तक़रीबन ऐं उन्हनि जी नोयत छा आहे? अच्छा, जेके दोस्त ईअं कंदा चवंदा आहिनि, माण्हुनि खे इहो चवंदा आहिनि त भई जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ अव्हां बि मैदान में अचो, जेकॾहिं असां जेको कमायो आहे अव्हां असां खां ॿीहर ते कमाए वठो। जेकॾहिं आहे कमाई त बिस्मिल्लाह उन्हनि खे बि अचणु खपे। असां का ॻाल्हि पब्लिक खां लिकाई कोन, छो जो हीउ पब्लिक जो इवेंट आहे न। हींअर जेको होटल जो बिल हींअर त उन्हनि मोकिलियो आहे, असां कोशिशि में लॻा पिया आहियूं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां चवरायूं घटि करायूं। 50,34,000 रुपया 2 ॾींहंनि जो सिर्फ़ु वेन्यू जो स्पेस आहे। ठीकु आहे, 14 लख रुपया पर डे डेकोरेशन वारा था चवनि, माना 28 लख रुपया। हाणे केतिरो घटि कनि था? 6 लख रुपया तव्हांजो साउंड सिस्टम वारा तव्हां खां वठनि था, उनखां पोइ वीडियो जी रिकॉर्डिंग अलॻि आहे, उनखां पोइ एयर टिकट आहे, उनखां पोइ सिक्योरिटी आहे, पोइ 5 वेलनि जी मानी थींदी आहे। ठीकु आहे, 200 माण्हू हूंदा आहिनि पूरी टीम में, वॉलंटियर, सिक्योरिटी ऐं जेके हुते क्रू हूंदो आहे स्टाफ वारो। उनखां पोइ सवेनियर असां छपाईंदा आहियूं। स्पीकर जेका हिकिड़ी शील्ड आहे उहा 2,500-3,000 रुपए जी हिकिड़ी शील्ड अचे थी, जेकॾहिं जेतिरा स्पीकर ईंदा आहिनि ज़ाहिर ओतिरो छपायूं। उनखां पोइ कप आहे, पूरो हिकिड़ो बैग ठाहे ईंदा आहियूं, की चेन, पेन, शील्ड। ठीकु आहे, पोइ जेके पेनाफ्लेक्स लॻंदा आहिनि। हिकिड़ो जेको इवेंट थिए थो न, माण्हुनि खे बज़ारि नज़र ईंदो आहे त उहो 2 ॾींहंनि जो हिकिड़ो इवेंट आहे, पर हुन हिकिड़े इवेंट खे करण जे लाइ मूंखे 6-6 महीना लॻाइणा था पवनि न। ऐं पोइ आख़िर में इहो आहे त जेका ॻाल्हि की बिल्कुलु इहो सही आहे, जनरल परसेप्शन आहे, पर जेके माण्हू अहिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, मां चवंदो आहियां तव्हांजी राय, तव्हांजी तजवीज़ रखंदे, पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां बि अचो ऐं पोइ कमाए ॾिसो। अच्छा सर, हिन साल तव्हां हिन इवेंट खे मुनक़िद करण लाइ कहिड़नि कहिड़नि इदारनि सां रुजू कयो आहे, उन्हनि जो रिस्पॉन्स छा आहे, छा था सम्झो? को अहिड़ो इदारो न हूंदो, गवर्नमेंट जो हुजे या प्राइवेट हुजनि, मुख़्तलिफ़ बैंक, तव्हांजो मल्टीनेशनल कंपनियूं जंहिं वटि असां न विया हुजूं, उन्हनि जो पूरो रिकॉर्ड रखंदा आहियूं। कंहिंसां ईमेल जे थ्रू राब्ते में आहियूं, कंहिंजा ख़त हूंदा आहिनि जेके माना असां खणी था वञूं बाय हैंड न। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त माना तमामु घटि रिस्पॉन्स आहे, जेको हुजणु खपे न। उहे पोइ गवर्नमेंट जा इदारा हुजनि या उहे प्राइवेट इदारा हुजनि। ऐं उनजा रीज़न छा आहिनि? कुझु माण्हू नाले ते चवंदा आहिनि इहो आहे, तव्हां हिनखे नालो मटाए वठो चाहे ईअं थींदो। मुंहिंजो बाबा सिंध हिकिड़ी हक़ीक़त आहे, असां हुजूं न हुजूं, हीअ आहे या रहंदी। जेकॾहिं नालो हिन मसइले सां आहे त इन्हनि जा असांखे पैसा घुरियासीं, असांखे न खपनि, पर असां न को नाले ते कंप्रोमाइज़ कंदासीं। ॾुखायूं आहिनि, सुख आहिनि, कीअं इहो हिकिड़ो ॾीओ जेको असां 10 साल अॻु ॿारियोसीं कराची में, जीअं मूं चयो त इहो सिंध जो सभ खां वॾो लिटरेचर जो इवेंट आहे, उहो कराची में थियणु खपे। ऐं उहो ज़ाहिर माण्हू ई उनजी जॾहिं मालिकी कंदा त इंशाल्लाह उहो हर साल थींदो रहंदो। पोइ नसीर गोपांग हुजे न हुजे मैटर नथो करे, पर मुंहिंजी दुआ इहा आहे त इहो इवेंट थींदो रहे। वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां नसीर गोपांग साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणो त इहो 8हों जेको लिटरेचर फेस्टिवल आहे उनजे हवाले सां काफ़ी ॾुखियायूं आहिनि। जेके सरकारी तौरु ख़ानगी इदारा आहिनि उन्हनि खे उन्हनि टच बि कयो आहे, पर उहो रिस्पॉन्स न आहे जेको मिलणु घुरिजे। पर ही कराची में तमामु वॾो सिंधी इवेंट आहे, सिंधी माण्हुनि जो, सिंधी अदब जो, ऐं उनखे उहा मोट जेका आहे उहा सरकारी इदारनि खां जेका मिलणु घुरिजे उहा न पई मिले। जी।